अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। फ्रेंड्स, महाराज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार ईद स्पेशल रेसिपी मटन पावा। मटन पावा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्रेशर कुकर में असां विझूं था घी 1 कप। बसर जी प्यूरी विझूं था 1 कप। तक़रीबन 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां पीसे छॾियो आहे। अदरक जो पेस्ट विझूं था 1.5 टेबल स्पून। थूम जो पेस्ट विझूं था 1.5 टेबल स्पून। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था बकरे जा पाया 1/2 किलो ऐं पावा विझी तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पावनि खे पचायो आहे। हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1.5 टेबल स्पून। लूणु विझूं था 2 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेड विझूं था 1 टीस्पून। दही विझूं था 1 कप ऐं पाणी विझूं था 6 खां 7 कप्स। पाणी विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे विचोली बाहि ते उॿारींदासीं। जी फ्रेंड्स, असां पावनि खे विचोली बाहि ते उॿारियो आहे ऐं पावा जीअं उॿरण लॻा आहिनि त हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे प्रेशर कुक कंदासीं तक़रीबन 40 खां 45 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां पावनि खे तक़रीबन 40 खां 45 मिनट्स ताईं विचोली बाहि ते प्रेशर कुक कयो आहे ऐं असांजा मज़ेदार ऐं आसान मटन पावा हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। असां गार्निश कयूं था कुझु कटियल अदरक ऐं सावन धाणनि सां ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु हीअ ईद स्पेशल रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।